सॻियूं वेझो कचे जे रहवासियुनि पारां घर ते पुलिस जी चढ़ाई बाद औरतुनि ते वहशियाणो तशद्दुद करे खंबी गुम करण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। चना बिरादरी जे माण्हुनि दाईंदे चयो त DSP इलाइक़े जे 62 जी चुर्च ते संदन घर ते धाड़ेलनि जीअं हमिलो करे घर में पयल रोक रक़म कीमती सामान सूधो 3 औरतुनि खे खणी वियो। DSP ऐं मंगीअ जी वंगार लियाकत अलीअ जी थो वहे, उन खां लखें रुपया वठी ॾोहारी माण्हू खणी असांजा टपड़ टाड़ी जान पैसा सोन खणी रूटर बैटरियूं पखा साईं 3 खणी आया। सदन चवण हो त हिननि जो कंहिं बि ॾोही सरगर्मी में को बि किरदार न आहे। इन बावजूद पुलिस औरतुनि खे गिरफ़्तार करे ज़ुल्म कयो आहे। DSP उजण साहब हरूभरू हमलो करे 15-20 लख लियाकत अली मंगीअ खां वठी वांगार थो वहे। असां ॾोह कहिड़ो कयो आहे? मुतासिरनि इख़्तियारनि खे अपील कई त नोटिस वठी औरतुनि खे आज़ाद कराए घरां खेनि रोक रक़म ऐं कीमती सामान वापसि कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk